सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिन जो स्वागत है श्री रामचरित मानस जे सत्संग में, जंहिंमें नाम वंदना प्रकरण हली रहियो आहे। नाम जी महिमा चहूं चतुर कहूं नाम आधारा। चैनी युगन में चैनी वेदन में नाम जी महिमा आहे। चैन प्रकार जे भगतन के भी नाम जो आधार आहे। चऊं जुग चऊं श्रुति नाम प्रभव, पर कल युग में त विशेष नाम जी महिमा आहे। चैन प्रकारन जे भगतन जी गाल बुधी सी असां। अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु ऐं ज्ञानी, ये चारई भगवान के प्यारा आहिनि। उनमें ई अॻिते तुलसीदास दोहे में ये गाल वरी थो चए, सकल कामना हीन जे राम भगत रस लीन। जे उहे भगत या उहे ज्ञानी चओ जिनके काई कामना ना है। सकल कामना हीन, सकल कामना में समझो था मोक्ष जी कामना भी ना है जंहिंखे, उन्हें के भी राम नाम प्यारो लगंदो आहे। उन्हें जे लाइ भी राम नाम हिकु सुठो सुठो अनमोल हीरो आहे। छो त वो राम नाम में ईअं मुग्ध थी वेंदो आहे जीअं मछली पाणीअ में जल में उन जे बिना रही न सघे। त उन जेको पूर्ण सिद्ध आहे, जे साक्षात्कार भी करे छॾियो, ऐं न बि कयईं, ही उन्हनि जे लाइ बि आहे जिनखे काई कामना न आहे। ॾाढा आहिनि न माण्हू चवंदा आहिनि असांखे कुछ खपे ई कोन कंहिं मां, त असां छो कुछ कयूं। त जंहिंखे कुछ न खपे उन लाइ भी राम नाम खपे, उनखे घाटो कोन पवंदसि। उहे राम नाम जपे करे उन जे आनंद में मुग्ध थी वेंदा आहिनि। त हीअ उन जे लाइ ॻाल्हि आहे जेको कामना रहित आहे। पहिरीं त हिते ई पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे सिंधियुनि जे लाइ, कामना रहित थियणु। छो त धंधो हले ई न ते पियो तो सत्संगनि जो भी। कामना पूरी, इच्छा पूरी, भीड़ बुते ही आ। ऐं पुराणी बीमारी आहे ॾाढी, जो माण्हूअ खे इहे ॻाल्हियूं नयूं थियूं लॻनि। कामना रहित, कामना हीन। कंहिं माण्हूअ खे चओ कि कामना न रख ऐं भगवान जे सत्संग में वञ, त चवंदव पागल थी वई आहे, पोइ छो वञा। अगर कामना न रखणी आहे, या ईअं चओ भई कामना नथी रखां पर पाण ई कम कन थींदा मुंहिंजा, त चवंदसि ईअं चयो वञेसि उनखे, न कम बि कोन थींदई, न कामना पूरी थींदई, न को कम थींदई, बल्कि बिगड़ंदई। त छा चवंदी, पोइ छो वञा। त इन जो मतलब बीमारी ॾाढी वॾी आहे न। कामना रहित करण ॾाढी वॾी बीमारी आहे अॼु जे समय में। ऐं नकली सत्संगनि उनखे एॾो पक्को करे छॾियो आहे, एॾो पक्को जो उन्हनि खे त हजम ई नथी थिए इहा ॻाल्हि कामना रहित जी। बल्कि इहा ॻाल्हियूं करण वारे खां परे था भॼनि। जीअं कोई चोर पंहिंजे पुट खे सेखारे छॾे कि सत्संग में न वञजां,
न त तुंहिंजो भ्रमित करे छॾींदई ऐं तोखे चोरियूं छॾाए छॾींदई। तीअं ई माण्हू उन खां ईअं थो परे भॼे जेको चए कि कामना न रख, इच्छा न रख, उन खां परे थो भॼे मता न हिन जे चकर में अचूं असां ऐं इच्छाऊं त्यागे छॾियूं। एतिरी वॾी बीमारी आहे हीअ। ऐं एतिरो ई चवण वारा को वधीक कोन्हनि संसार में कि कामना न रखो, कामनाऊं त्यागियो ऐं पोइ अचो सत्संग में। इहो चवण वारा घणा संसार में, पंहिंजे समाज में ही घणा। यही चई ॾींदव सत्संग करण वारा भी कि फिर तो कोई आएगा ही नहीं, ऐसा नहीं बोलेंगे तो कोई नहीं आएगा। के वरी चालाकीअ सां हलंदा आहिनि पंहिंजो गेम। जलेबियुनि जो ई मां ॿुधो आहे वक्तव्य, दादा जंहिंखे चवंदा आहिनि दादा, दादा चयनि, उनजो ऑडियो ॿुधो। उन चयईं कि सत्संग में आओगे, हमारे यहाँ आओगे, कामना तो पूरी हो जाएगी, फ्रिज भी मिल जाएगी, टीवी मिल जाएगी, कार मिल जाएगी, वो को जो MBW कार है ना वो भी चलो मिल जाएगी। उन ते ज़ोर वधीक, शयूं ते ज़ोर ॾेई करे। AC कौन सी महंगी आती है, हायर की, चलो वो भी मिल जाएगी, सत्संग में आओ। लेकिन भगवान नहीं मिलेगा। यो भगवान नहीं मिलेगा ॾाढो नंढड़नि अखरनि में, ऐं हू ॾाढे लंबे वधाए चढ़ाए करे सांसारिक शयूं। त हाणे ॿुधायो, सिंधी माई वई हुजे सत्संग में, घरां निकिती हुजे, पचमढ़ी वई हुजे ऐं चयो वियो हुजे हेतिरा पैसा लॻंदई, उहे पैसा बि जमा कया हुजई ऐं उते इहो ॿुधण लाइ मिलेसि कि हमारे यहाँ तो बहुत शक्ति है, फ्रिज, टीवी, कूलर ये तो सब मिल जाएगा, पर भगवान नहीं मिलेगा। तो वह छा चुनाव कंदी? मत दो भगवान। ऐं पोइ मुस्कुराईंदो आहे दादा कि मुंहिंजो कमु थी वियो। ऐं इहो चालाक वरी दादा ॿियनि खे छा ॿुधाईंदो कि भाई असां त भगवान सां ई पिया था जोड़ियूं न, माण्हुनि खे चऊं पिया था न भगवान नहीं मिलेगा, संसार मिलेगा तो भगवान नहीं मिलेगा, पर कहिड़ी चालाकी सां पियो थो चए। अच्छा, माण्हू वरी छा चवंदसि कि भगवान तो आप हो ना हमारे, तो हमें मिल गए ना भगवान, सांसारिक चीजें भी मिल गई। भगवान ने, राम ने रावण को मारा, कृष्ण ने कंस को मारा और हमारे गुरु ने मन को मार दिया। हमारा भगवान मन आप हो ना हमारे भगवान। भगवान तो ऑलरेडी मिला हुआ है ना। हाँ, मिला हुआ है। मिला हुआ है। ॾिसो, ये नचंदा घटि आहिनि, मां हिननि खे त घटि ॾिसंदो आहियां। नचाईंदा घणनि खे आहिनि, मां उहो ॾिसंदो आहियां। ही घणनि खे नचाए रहिया आहिनि पंहिंजे इशारे ते, कठपुतली ठाहे करे, ब्रेन वॉश करे। अच्छा, कोई चए कि तव्हांजो कहिड़ो मतिलबु, कामना कोई रखे थो त तव्हांखे कहिड़ी दिक़त आहे? मूंखे काई दिक़त कान्हे। मूंखे पर दिक़त आहे कि तव्हां असांजे सत्संग खे, असांजो न, सत्संग खे, कोई बि सत्संग आहे उहो असांजो आहे। जिते बि सत्य जो संग आहे उहो असांजो ई आहे। सत्संग अखर त सनातन धर्म जो ई आहे न, ॼटनि में थोरी चवंदा आहिनि सत्संग। त तव्हां असांजे सत्संग खे ख़राब करे छॾियो अथव। तव्हां सत्संग नालो ॾेई करे कामनाऊं पूरीअ जा दावा पिया था कयो, इच्छा पूरीअ जा दावा था कयो, इच्छा पूरी कोन पिया था कयो। ऐं वरी जेके आहिनि उहे इहो नथा चवनि कि असां इच्छा पूरी करण लाइ सत्संग में था वञूं। असांखे इहो ऑब्जेक्शन आहे। ऐं तव्हां दुकान खोले वेठा आहियो, इच्छा पूरक दुकान, त तव्हां उनखे इहो छो नथा चओ कि इच्छा पूरक दुकान आहे? तव्हां उनखे सत्संग छो था चओ? अगरि चवंदा त पोइ असां उन लाइ लड़ाई कंदासीं, छो त सत्संग असांजे ऋषिनि मुनिनि जो हिकु पवित्र ॾिनल अखर आहे। असां उनखे बदनाम थियण न ॾींदासीं कि सत्संग जो अर्थ थींदो आहे इच्छा पूरी। इहो गोरख धंधो पियो थो हले।
त पहिरीं ॻाल्हि त सत्संग धर्म इन लाइ कान्हे, कामना पूरीअ लाइ कान्हे, पर केरु सम्झाए सिंधियुनि खे? तव्हां मां हिकु ॼणो बि सम्झी वञे न त असांजो चवणु सफलो कि कामना पूरी कोन थींदी आहे। थी सघे थी पर न, उहो घाटे जो सौदो आहे। कामना पूरी न थिए त बि असां ईंदा रहूं ऐं पोइ बि न थिए त समझिजो कि असांजो सचो प्रेम आहे मीरा जहिड़ो। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु अमोलक दी मारे सतगुरु, वस्तु अमोलक दी मारे सतगुरु। कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई। जग में सभी खोवायो, पायो जी मैंने जग में सभी खोवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन खर्चे नहीं कोई चोर न लेवे, खर्च नहीं कोई चोर न लेवे। दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो। सत
सब जग निर्धना, धनवंता नहीं कोए, धनवंता सो जानिए, जाके राम नाम धन होए। कबीर चए तो धनवान वो आ जंहिं वटि राम नाम रूपी धन आ, बाक़ी सभु कंगाल आहिनि। जंहिं वटि राम नाम जो धन कान्हे ऐं सांसारिक धन जे पुठियां मरनि पिया था, जमा बि पिया था कनि, उहे ग़रीब आहिनि। छो त साथ न चाले भजन बिन बिरखिया सगली छार, इहे सभु भेसा इहे सभु यादि हूंदा अथव। सुखमनीअ जी हिक हिक ॻाल्हि ॿुधाए वठंदा, ऐं गॾु गॾु बि चवा तव्हां हिते न हर हंधि बिल्कुलु गॾु गॾु चवाराईंदा। ऐं हू त एॾो जोर सां चवंदा आहिनि, मां रुगो चवां जो मांगे ठाकुर अपने ते सोई सोई देवे, इहे ॻाल्हियूं सभु यादि अथनि। ऐं सुठी ॻाल्हि आहे, मूंखे पाण मदद कंदा कयो, छो त हिते अची वई त पोइ उहा हाणे हिन व्यास गद्दीअ ते अची वई सुखमनीअ जी जेका लाइन, त हाणे हुनजो अर्थ कुझु उहो ई हूंदो जेको गुरनि ॿुधायो आहे, त मदद कंदा कयो। पर इहो मां ॾिठो आहे सभिनि खे यादि, सुखमनीअ जी हर लाइन 1000 दफ़ा पढ़ी अथव या हिकु दफ़ो पढ़ो अमृत वेले बराबरि थी वेंदव 1000 जे बदिरां। यार धुको अहिड़ो हणबो आहे जेको हजम बि थिए। 1000 त इहो कंहिं चयो आहे भाई कि 1000 हिकु दफ़ो? गुरु अर्जन देव चयो आहे छा? कंहिं चयो आहे? पोइ विश्वास कीअं करे वेंदा आहियो? कोई बि चए त मञी वठंदा आहियो, ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते विश्वास न, मुंहिंजी ॻाल्हि ईअं लॻंदी अथव। तव्हांजी ॻाल्हि ते त रुॻो विश्वास हूंदो आहे, तव्हांखे न, ॿिया आहिनि न घणेई, मूं ते विश्वास न। ठीकु आहे, त तुलसीदास चए थो सकल कामना हीन, जे भगत जे राम भगत रस लीन। उहे महान आहिनि जिनखे जेके कामना खां हीन आहिनि, काई कामना कान्हे, पर परमात्मा जे नाम में रस वठनि था। जंहिंखे काई कामना कान्हे उनखे बि राम नाम प्यारो आहे, त हिन राम नाम जी एॾी महिमा आहे, तुलसीदास ॿुधाए रहियो आहे। तुलसीदास चए थो हिकु मुंहिंजो मत आहे, मुंहिंजी हिकु सम्मत आहे, मोरे मत बड़ नाम दूं ते। तुलसीदास चए थो नाम सभिनि खां मथे आहे, भगवान खां बि। पर भगवान जा 2 रूप मञिया विया आहिनि, निर्गुण ऐं सगुण। शायदि निर्गुण वारो समझंदो कि नाम जो प्रभाव केवल सगुण जे लाइ आहे, त तुलसीदास चए थो न, निर्गुण परमात्मा जे लाइ बि नाम मायने रखंदो आहे। निर्गुण जेतिरो पावरफुल आहे परमात्मा, सगुण बि ओतिरो ई पावरफुल आहे। पर नाम जे सहारे ॿिन्हिनि खे असां वस में करे सघूं था। निर्गुण जी साधना अगर करणी आहे ब्रह्म जी, त बि नाम ओम उन जे माध्यम सां असां निर्गुण ते पहुची सघंदासीं। ऐं अगर सगुण जी साधना करणी आहे त राम, उन लाइ बि नाम खपे। अगुण सगुण दुई ब्रह्म स्वरूपा, अकथ अगाध अनादि अनूपा। रामचरितमानस में हिकु चौपाई ईंदी आहे, तव्हांजी ॿुधल हूंदी, उनमें निर्गुण मां सगुण कीअं थो थिए परमात्मा, उहो हिकु ई चौपाई में अची थो वञे, तव्हांजी ॿुधल हूंदी। हरि व्यापक सर्वत्र समाना, इहो थियो निर्गुण निराकार। हरि व्यापक, परमात्मा ईअं समायल आहे जीअं खीर में गिह, अग्नि काठ में अग्नि,
पर वो निराकार आ, नज़र कान थो अचे। हरि व्यापक सर्वत्र समाना, पर वो प्रगट कीअं थींदो? प्रेम ते प्रगट होई मैं जाना। इहो थियो सगुण, जेको प्रेम ते प्रगट थो थिए परमात्मा। त निराकार बि आहे, साकार थी वेंदो आहे। निराकार मां ई साकार प्रगट थींदो आहे, निर्गुण मां सगुण प्रगट थींदो आहे। हिकु ई आहे मतिलब। पर अगरि कोई अलॻि अलॻि रस्ते खां पकड़े, कोई निर्गुण खे पकड़े, पकड़ में कोन ईंदो। निर्गुण माना छा? जेको पकड़ में ई न अची सघे, त उनखे पकड़ण जो बि साधन नाम, ऐं जेको सगुण आहे उनखे बि पकड़ण जो साधन नाम। सगुण खे नंढो न समझिजो, निर्गुण खे वॾो न समझिजो, ॿई अथाव आहिनि। जीअं निर्गुण त अथाव आहे, कोई ख़बर कान्हे ब्रह्मांड केतिरो आहे, ऐं अनेक ब्रह्मांड उन परमात्मा में आहिनि, त उहो त अनंत आहे निर्गुण निराकार। पर सगुण खे, साकार खे तव्हां घटि था समझो छा? जेको राम कृष्ण साकार आहिनि, शिव, इन्हनि खे बि घटि न समझिजो। इन्हनि जा बि गुण, चरित्र, लीलाऊं एॾियूं आहिनि जो अगरि असां सॼी उमिरि कथा कंदा रहूं, ॿुधंदा रहूं, त ईअं थींदो कंहिं समुंड मां रुगो हिकु लोटो भरियोसीं, हिकु लोटे में जेको जल आयो आहे सो समुंड कान्हे, पर समुंड जो अंश आहे। तीअं ई असां भॻवान जूं कथाऊं ॿुधूं साकार जूं, त सॼो त कोन ईंदो असांखे अनुभव में, छो त साकार बि त हिननि गुणनि खां ॿाहिरि आहे, हिन प्रकृतिअ खां ॿाहिरि आहे। साकार राम जीअं ईंदो आहे धरतीअ ते, त ईअं न समझिजो कि असां जहिड़ो ई हूंदो आहे, उहो हिकु फ़र्क़ु हूंदो आहे। उनजो शरीर बि दिव्य हूंदो आहे, चिन्मय। चाहे कृष्ण अवतार धारे ईंदो आहे या राम, त इहे ॾाढो फ़र्क़ु हूंदो आहे। इन करे शायदि जलेबियूं अहिड़ो सिंगार करे ईंदियूं आहिनि कि ईअं लॻे कि हिननि जी देह अलॻि आहे, हा न? भई आम माण्हुनि खां ई दादी अलॻि आहे, छो त इहा भॻवान जो अवतार आहे। इहे चवनि कि हू जेको आहे निराकार, त निराकार आहे, पर ही साकार आहे दादी। त ॿुधण वारो हिकु दफ़ो बि कोन सोचींदो आहे कि हेॾा कीअं थी विया ग्रुप, सभु इहे ई अगरि आहे त हेॾा ग्रुप अलॻि अलॻि सभु साकार भॻवान आहिनि छा? तव्हां सोचियव कॾहिं? पोइ मां सवाल कयो, सवाल बि कयो आहे पोइ कि धरतीअ ते कलयुग में एॾा अवतार कीअं थी विया? पोइ त चइनि असां इहो नथा चऊं, असां चऊं था हुन में ज्योति आहे सभिनी में। हा, ज्योतिअ ते पहुची आहे। ॻाल्हि खे मटे वयूं, मटे विया माना किरी पिया न, भॻवान खां ज्योतिअ में अची विया। उहा ज्योति त सभिनीनि में आहे। मतिलब एॾा चालाक आहिनि कि अगरि कोई इन्हनि जी पोल खोलण लाइ प्रश्न पुछे त मटे छॾींदा ॻाल्हि खे, कि हमने थोड़ी बोला कि हम साकार भगवान है, हमने ये कहा ज्योति है। ज्योति तो है, और ॾिसण किथे थी अचे। ॿी ॻाल्हि इहा चइनि कि हम कहाँ बोलते हैं, तुम भगवान बोलो। ये तो आप लोग का भाव है कि आप लोग भगवान बोलते हैं। इन्हनि खे पकड़े सूते सूते मार जैन चवन पाण ही कि भगवान बोलो हमें इनडायरेक्टली। कोई सवाल पूछे तो हमने कब बोला भगवान बोलो? आपका प्रेम है, आपने बोल दिया। उनजी इच्छा जे बिना पत्तो मिलंदो आहे छा? हिते दरबार असांजी नंढड़ी सी दरबार आहे, कुछ भी सत्संग थींदो आहे, प्रसाद तक विराइजंदो आहे या न विराइजंदो आहे, त मुंहिंजी मर्ज़ीअ बिना थींदो आहे छा? पोइ उनजे बिना हिकु पत्तो बि कोन मिलंदो आहे। उनजी इशारे सां माण्हू भगवान भगवान चवंदा आहिनि, पर इनडायरेक्टली। ॾाढा चवनि असां त कुझु चऊं ई कोन, पोस्टर लॻाए छॾींदा आहिनि असांजा भगत जेके आहिनि, वॾा वॾा पोस्टर। असां किथे चऊं, वरी मिठो ॻाल्हाए मुस्कुराईंदा। त तव्हां ईअं न सम्झिजो कि हिन जे बिना पुछे पियो थो कमु थिए, उन जी इजाज़त सां सभु कमु थींदो आहे। छो त असां ॾिठा आहिनि इहे भाई, उन्हनि जे विच में रही करे। के त असांखे बि ट्रिक सेखारे वेंदा आहिनि हली कि तव्हां बि थोरो हीअं न हीअं कयो।
चवनि इन्हनि सां ई वेठा आहियो, बसि 2-3 ॼणा अथव जेके कुझु कयो, वॾा वॾा पोस्टर लॻायो, कयो। मूर्खता आहे नी सिंधियुनि जहिड़ा मूर्ख मिलंदा किथे? अध्यात्म मार्ग में, व्यापार में न, अध्यात्म में, सत्संग में, धर्म में। इन्हनि खे या त शोषण कयो त इन में ख़ुशि आहिनि सिंधी, या त लोभ जो प्रलोभन ॾेई करे ऐं आकर्षित कयो। बाक़ी जाॻायो न, जाॻण लाइ तयार कान्हनि। त निर्गुण निराकार भी आहे, उहो ई साकार भी थी ईंदो आहे। तुलसीदास चए थो कि इहो मुंहिंजो मत आहे। मतां कोई प्रश्न करे कि किथे लिखियल आहे कि निर्गुण जो भी नाम सहायक आहे, त तुलसीदास चए थो मुंहिंजो अनुभव आहे न, मां जेको ॾिठो आहे। मोरे मत बड़ नाम दूहु, कीअं जेहि जुग निज बस बूते। इहो मुंहिंजो अनुभव आहे। मोरे मत, मुंहिंजी प्रीति थी। हाणे ॾिसो लिखे थो, प्रोढ़ सुजन जन जानही जन की, कहऊं प्रतीति प्रीति रुचि मन की। मुंहिंजी प्रीति थी माना अनुभव, मुंहिंजी प्रीति माना प्रेम, ऐं मुंहिंजी रुचि इहा ई आहे। मुंहिंजी रुचि भी आहे, मुंहिंजो अनुभव भी आहे, मुंहिंजो प्रेम आहे एॾो नाम सां, जो मां चई सघां थो कि निर्गुण निराकार में भी नाम जी आवश्यकता आहे। ऐं इनडायरेक्टली चए थो कि जेके तव्हां आहियो, किथे बि हली वेंदा आहियो, आम जन, मूंखे इन्हनि जी त परवाह कान्हे, पर परवाह हुननि जी त आहे जेके ऋषि मुनि, वाल्मीकि, व्यास, अगस्त ऋषि, अष्टावक्र ऋषि, वॾा वॾा जेके मनीषी आहिनि, त उहे जेके आहिनि न, उन्हनि खे तो चए प्रौढ़, बुजुर्ग, सुजन। चए थो उहे बुरो कोन मञींदा। ही शायदि विच वारा मञी वञनि, पर जेके वॾा वॾा ऋषि मुनि आहिनि, उहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी बुरो कोन मञींदा, छो त उन्हनि खे बि ख़बर आहे कि नाम वॾो आहे। नाम निर्गुण में भी सहायक आहे, सगुण में भी सहायक आहे, पर पद्धति अलग अलग आहे। उते ओम हलंदो आहे ऐं हूअं राम हलंदो आहे। एक दारुगत देखिए एकू, पावक समजुग ब्रह्म विवेकू। तुलसीदास चए थो, हिकु मिसाल थो ॾे ॾाढी सुठी। अग्नि जेका बाहि जेका थींदी आहे, हाणे त गैस अची विया आहिनि, लाइटर लॻाए, ऐं उहा जेका गैस आहे, कहिड़ी गैस हुआ LPG में, वाह, हाइड्रोजन जलाऊ हलो गैस जेका थींदी आहे। पर अॻे ज़माने में आग रुगो पैदा थींदी हुई लकड़ीअ मां। अॼु भी माचिस तां ॿारियो त उहो त घर्षण प्रक्रिया थी वई, पर वो केतिरी देर ॿरंदी, जेसिताईं लकड़ी आहे, है न। त इहो मञियो वियो आहे ऐं सच्चाई भी आहे कि हर लकड़ीअ जे अंदरि आग छिपियल आहे, लिकल आहे, लकड़ीअ में आग। बांस जा वण थींदा आहिनि, बांस जा झंगल थींदा आहिनि, उहे पाण में घिसी करे, घर्षण करे आग पैदा कंदा आहिनि, ऐं पोइ सॼो झंगल जलण लॻंदो आहे। त आग छा ॿाहिरां ईंदी आहे छा? आग लकड़ीअ मां ईंदी आहे ऐं उनखे ई जलाईंदी आहे। त समझी वठो, बाहि हर लकड़ीअ जी शइ में बाहि समायल आहे। पोइ इहो आहे कि घर्षण करे थोरी चिणग उन मां पैदा कबी आहे, पोइ बाहि कंटिन्यू रखण लाइ लकड़ी जलंदी रहंदी आहे। इहा मिसाल अथव निर्गुण ऐं सगुण परमात्मा जी। हिकु लकड़ी आहे, लकड़ीअ जो टुकड़ो, इन में बाहि आहे या कान्हे? आहे न। उहो अथव निर्गुण निराकार परमात्मा। आहे पर नज़र कान थी अचे बाहि।
निर्गुण निराकार आहे पर नज़र कान थो अचे। पोइ जेॾी महिल उहा लकड़ी ॿरण शुरू थिए त हाणे चइबो आहे उहा अग्नि ॿाहिरि अची वई, इनखे चइबो सगुण साकार। बसि इहो ई फ़र्क़ु आहे निर्गुण ऐं सगुण में, निराकार ऐं साकार में। हिकु परमात्मा लिकल आहे, समायल आहे, ऐं उहो ई परमात्मा किथे प्रगट थी वेंदो आहे, नज़र अचणु लॻंदो आहे, उनखे साकार चइबो आहे। हू निराकार, ही साकार। हाणे इहो ॿुधायो असांजे कम जी कहिड़ी अग्नि आहे, लकड़ीअ जे अंदरि समायल या जेका प्रगट थिए उहा? प्रगट थिए उन सां ई रोटी ठाहींदी न। कॾहिं ठाही अथव लकड़ियुनि ते? न ठाही अथव। शुरूअ खां ई अमीर रहे आयो या सतनि पीढ़ियुनि खां अमीर आहियो? हिकिड़ा थींदा आहिनि 7 पीढ़ियुनि खां ग़रीब आहे, त तव्हां चुल्हि ते न ठाही अथव? अच्छा, लकड़ी उहा कम जी, बाहि उहा कम जी जेका प्रगट थिए। तहिड़ीअ तरह भगवान परमात्मा उहो असांजे कम जो जेको प्रगट थी करे लीला करे, कुछ करे, असांखे नज़र अचे या उन जूं कथाऊं असां ॿुधूं, उहो कम जो आहे। निर्गुण जो छा व्याख्यान कंदा? जलेबी छो ठहींदी आहे निर्गुण निराकार में? छो त उहो पकड़ में अचे कान थो, कुछ चवण लाइ आहे कान। थोड़ा अखर अव्यक्त, अचेतन, चेतन, सगुण, हू तो अची वञे। ब्रह्म, निरामय, अनामय, ही छा समझंदियूं सिंधियाणियूं? पोइ ॿे ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं। देखा गुरु ने सब कर दिया, छुटो ब्रह्म, निराकार, निर्गुण। पोइ ही ॻाल्हियूं शुरू। देखा गुरु के चेहरे पे कितना तेज था, तू रोज आया कर। वो भी देखा ही ना, वकील की जाल और डॉक्टर की जाल। भाई असां सिंधियुनि में कुंवार की जाल चइबो आहे, छो त जाल ई त आहे पासे वारो। ऐं घोट जेको आहे, घोट बि सही नालो रखियो अथनि भाई, घोटे घोटे हुनखे। त मायूं हिन में चरियूं, वो जो निराकार पकड़ में ईंदो किथां हिननि खे? निराकार निर्गुण। पोइ ही पकड़ में ईंदो कि दादी कार मां लथी, सीट ते वेठी, चप्पल महंगी, पर्स महंगो, हेॾा माण्हू पैसे वारा आया, तॾहिं जलेबी थी ठही वञे हिननि जी। असांजे कम जो आहे जेको उहो साकार सगुण आयो हुजे ऐं उन कुछ लीलाऊं कयूं हुजनि, कुछ उपदेश ॾिनो हुजे, पोइ भली हलियो बि वियो हुजे। राम हलियो वियो, हेॾा साल थी विया, पर हुनजी कथा अञा ताईं असांखे मार्गदर्शन पे थी ॾे। असांखे ॻाइण लाइ त मिलियो, तॾहिं मिलियो जॾहिं उहो सगुण साकार थी करे आयो। त तुलसीदास उहो चए थो, उभय अगम जुग सुगम नाम ते, कहूं नाम बड़ ब्रह्म राम ते। तुलसीदास चए थो कि निर्गुण ऐं सगुण हिकु ई आहे, पर अगरि कोई अलॻि अलॻि मञे तब भी मां इहो चवंदमि कि नाम सां सुगम थी वेंदा आहिनि, नाम सां ॿिन्हिनि जी प्राप्ति थी वेंदी। व्यापक एक ब्रह्म अविनाशी, हिकु आहे निर्गुण परमात्मा, सत चेतन घन आनंद राशि। पर उन खां भी निर्गुण खां भी वॾो आहे नाम, सगुण खां भी वॾो आहे नाम। गुरु नानक भी नाम जो सहारो वरितो, हुन चयो सतनाम। ऐं गुरु नानक परमात्मा के निराकार त चयो आहे, पर निर्गुण कोन चयो आहे, सगुण चयो आहे। सर्वशक्तिमान आहे, पर नज़र कोन थो अचे, त नालो ॾिनई गुरु नानक सतनाम, एक ओंकार सतनाम। वाहेगुरु थोड़ी ॾिनो आहे गुरु नानक। त वाहेगुरु जी मायूं शुरू थी वयूं आहिनि अॼुकल्ह। वाहेगुरु जी का खालसा। अरे तू खालसी थोड़ी आई, वाहेगुरु जी का खालसा। पाठ रखियोसीं, असांजी भेण खे हिकु माईअ चईंसि, 5 प्यारनि जो प्रसाद त कढ।
उन भेण ॿुधे न्यारी ऐं चई न माईअ जी हाणे ख़ैर कान्हे, इहा माई वीचारी भली आहे ॾाढी, छुटी। ऐं सच में छुटी। ॿिए ॾींहुं उन ते ई सत्संग थियो सॼो। गुरु नानक जेको नालो ॾिनो न उन निराकार जे लाइ, उहो ॾिनई सतनाम। पर असांजे लाइ नालो आहे राम। हाणे बसि राम अखर पकड़ो। हीअ कथा अलाए घणा साल हले। राम साईं ओतप्रोत आहे सॼो रामचरितमानस। राम अखर पकड़े छॾियो, असांजो उहो ई आहे, सिंधियुनि जो उहो ई आहे। ॿिए थोड़ी आहिनि असांजा नाला। मूल आदि खां वठी राम राम ई त कंदा आहियूं भाऊ। राम राम त असांजो राम 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 ई आहे। अंत समय में बि राम आहे। ऐं तुलसीदास चए थो इहो राम जो नाम राम खां वॾो आहे। अचो हिकु भॼन ॻाए करे। राम से बढ़ के है राम नाम, राम से बढ़ के है राम नाम, जो बिगड़े बनाता है काम, जो बिगड़े बनाता है काम। वो राम से बढ़ के है राम नाम, राम से बढ़ के है राम नाम। हो जिसका कोई नहीं इस जहां में, जिसका कोई नहीं इस जहां में, उसकी रक्षा करे श्री राम, उसकी रक्षा करे श्री राम, जो बिगड़े बनाता है काम। ओ राम से बढ़ के है राम नाम, जो बिगड़े बनाता है। जब लंका पे जाने लगे, सब पुल को बनाने लगे हो। जब लंका पे जाने लगे, सब पुल को बनाने लगे, नाम प्रभु का पत्थर पे लिख के राम के गीत गाने लगे। पुल पानी पे, पुल पानी पे बनने, बिन चूने बिना कोई दाम, उसकी रक्षा करे श्री राम। कीअं त ॿुधल हूंदी तव्हांजी कि जॾहिं पुल पिया ठाहिनि वानर, त पत्थर खणी करे हिक पत्थर ते रा पिया लिखनि, ॿिए पत्थर ते मैं पिया लिखनि, पोइ हुन में छॾनि पिया त पाण में मिली पिया वञनि। राम नाम त भगवान राम खे वीचार आयो कि मां थोड़ी हेल्प करायां हिननि जी, त हुन बि हिकिड़ो पत्थर खणी करे भगवान राम उन में छॾियईं। सोची मां राम छो लिखां हिन में, मुंहिंजे नाले सां पिया था पत्थर तरजनि, त मां ख़ुदि तो पत्थर फिटी कयां त छो न तरंदो। त जीअं ई राम विधई न पत्थर, उहो ॿुॾी वियो। राम वाइड़ो थियो त पुठियां बजरंग बली बीठो हुअसि। राम चयईंसि हनुमान, हनुमान चयईंसि मां समझी वियुमि, तव्हांजो प्रश्न मां समझी वियुमि। पीछे बजरंग बली था खड़ा,
देख के तो तभी हंस पड़ा, जिसको हाथों से फेंकोगे तुम, पार पहुंचेगा कैसे भला। तेरे नाम की, तेरे नाम की शक्ति बड़ी, मोती मैं भी हूँ तेरा गुलाम, जो बिगड़े बनाता है काम। हनुमान चयस तो साईं तान विच में न पओ, हू ॿिया पत्थर त तव्हांजे नाले जो सहारो वठी करे तरी था वञनि, ऐं तव्हां खुदि जंहिंखे ॿोड़ींदा उनखे केरु तारे सघंदो। त तव्हां छॾियो, तव्हां खां पुल कोन ठहंदो, तव्हांजे नाले सां पुल ठही वेंदो। तॾहिं छा चयो वियो, राम से बढ़ के है राम नाम, जो बिगड़े बनाता है काम। राम से बढ़ के है राम नाम, जो बिगड़े बनाता है काम। राम नाम सब कुछ आ। हाणे ॾिसो तुलसीदास अॻिते हले थो, चए थो कि निर्गुण निर्गुण कंदा रहंदा आहियो, निराकार निराकार। ॾाढा माण्हू ब्रह्म ब्रह्म आत्मा, त तव्हां चओ था ब्रह्म मुंहिंजे अंदरि आ, हर कंहिंखे ख़बर आ परमात्मा मुंहिंजे अंदरि आ। त तुलसीदास चए थो अगरि तव्हां सभिनी खे परमात्मा भीतर वेठल आ, उहो निर्गुण निराकार, त पोइ तव्हां दुखी छो आहियो। तुलसीदास जो इहो पुरुषेन आ, अस प्रभु हृदय अछत अभिकारी, सकल जीव जग दीन दुखारी। हेड़ो विकार रहित प्रभु सभिनि जे हृदय में आहे, पोइ जगत जा जीव दुखी छो आहिनि। छो त केवल रटण सां कि मां मुंहिंजे में अंदरि परमात्मा आहे, मां ब्रह्म आहियां, मूं में ब्रह्म आ, इहो चवण सां कुझु कोन थींदो, अनुभव सां थींदो। पंहिंजे अनुभव सां ॻाल्हाइण खपे। त उहो त मुश्किल आहे, किथां नज़र ईंदो उहो निराकार ब्रह्म। तुलसीदास चए थो नाम निरूपन नाम जतन ते, सो प्रगटत जिम मोल रतन ते। परमात्मा त आहे सभिनि जे भीतर, तुलसीदास तो चए, पर केवल चवण सां तव्हांखे कोई सुख कोन मिलंदो। कॾहिं मिलंदो, जॾहिं उहो प्रगट थींदो। ऐं प्रगट कीअं थींदो, नाम निरूपन नाम जतन ते, नाम सां प्रगट थींदो। तव्हां हुनजो नाम जपींदा, राम 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 जपींदा, भली रटन लॻल हुजे, उन सां प्रगट थी वेंदो। नाम उनखे ईअं प्रगट कंदो आहे जीअं कोई हीरो हुजे, असां वटि हीरो हुजे, पत्थर हीरो हुजे, पर असांखे हुनजी ख़बर पहचान न हुजे। तव्हां कथा ॿुधी अथव न, गुरु नानक भाई मर्दान खे कोई हीरो ॾेई करे मोकिलियो कि वञ इन जो पतो लॻाया, रेट घणो आहे। चईंसि विकिणणो कान्हे, बसि रेट पतो करे आ, ऐं हेठां खां शुरू कजां। पहिरीं कबाड़ीअ वटि वञजां, पोइ भाॼियुनि वारे वटि, पोइ किराने वारे वटि, पोइ कपिड़े वारे वटि, पोइ हार्डवेयर वारे वटि, पोइ सोनारे वटि, पोइ ज़ोहरीअ वटि। कबाड़ीअ तोड़ियईं वज़न हीरे जो, चई यार ही त 10 ग्राम बि कोन्हे, 2 पैसा ॾींदो मैं इन पत्थर जा। हुन चई विकिणणो कान्हे। भाॼीअ वारे चई रुपयो ॾींदो मैं हिन जो। किराने वारे चई 10 रुपया।
कपिड़े वारे चई 100 रुपया ॾींदो मैं, सुठो चमकीलो पत्थर आहे, ॿार खेॾंदा पिया। पोइ आख़िरीअ में जौहरीअ चई लख रुपया हिन हीरे जा मां ॾेई सघां थो, छो त उहो पारखी हो। पर उन खां बि हिकु वॾो जौहरी अची वियो, उन चई ही हीरो अनमोल आहे, हिन जी कोई क़ीमत नथो लॻाए सघे। त हीरो साॻियो पर अलॻि अलॻि माण्हुनि वटि वियो त हुनजी क़ीमत छो मटिजंदी वई, छो त पहचान कोन हुई। भाॼी वारो छा समझी सघंदो। त तीअं ई राम नाम जी क़ीमत हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि आहे। कंहिंजे लाइ त मिड़ई ईअं ई आहे, छो त उहो खुदि कबाड़ी आहे। हू संसार जो कचरो जमा कंदो, जेको माण्हू संसार भर जो कबाड़ इकठो कंदो, उनजी दृष्टि त उहा ई हूंदी न कि राम आई न, हू ईअं ॻाल्हाइनि राम आई न, कंहिंजो नालो राम हुजे, उहा कबाड़ीअ जी दृष्टि आहे। कंहिंजी कोई थोरो खणी चवंदो हा भाई राम, धिको खाईंदी, थोरो धाबो खाईंदी त राम खणी चई ॾींदी, त उहा थोरी हुनजी दृष्टि आहे, थोरी भाॼीअ वारे जी। कोई जेका आहे थोरो नेम सां थोरो राम राम जपे त उन लाइ उहा दृष्टि कपिड़े वारे जी आहे। पर महापुरुष तुलसीदास जहिड़ा त नाम खे अनमोल चयो आहे। तुलसीदास चए थो कि हीरो साम्हूं पियो हुजे पर मुल्ह ख़बर न हुजे त बेकार आहे, पर जीअं ई जौहरी अची करे ॿुधाए कि ही अनमोल आहे, हिकदमि हुनजी वैल्यू केॾी वधी वेंदी। जबकि हीरो हो पहिरीं बि, पर असांजे लाइ उहो बेकार हो। जीअं ई कंहिं ॿुधायो त हीरे जी वैल्यू वधी वई, माना तुलसीदास तो चए उनजो मुल्ह निकिरी आयो। जेको लिकल मुल्ह हो, हर माण्हूअ जो हिकु अलॻि अलॻि मुल्ह थींदो आहे, समय पाए करे उहो प्रगट थींदो आहे कि हिन जो मुल्ह केतिरो आहे, हिन जो मूल्य केतिरो आहे। भई 2 कौड़ियुनि जो माण्हू आहे हीअ या अनमोल माण्हू आहे। तुलसीदास चए थो नाम निरूपन नाम जतन ते, सो प्रगटित जिम मोल रतन ते। कोई माण्हू रुगो नाम नाम राम राम जपींदो आहे न, त भीतर वेठल परमात्मा प्रगट थी निकिरी ईंदो आहे, जीअं रतन जो मूल्य निकिरी ईंदो आहे। वरी तुलसीदास चए थो कि मतां कंहिंखे लॻे कि मां ज्यादा ई पियो थो ॻाल्हायां, त बि मां जिम्मेदारी खणां थो कि भाई इहो मुंहिंजो वक्तव्य आहे, मुंहिंजी सम्झ में मूंखे ईअं लॻे थो। निर्गुण ते एही भांति बल, नाम प्रभाव अपार, कहूँ नाम बड़ राम ते, निज विचार अनुसार। जय 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 श्री राम, बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।